नाज़नमा खे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वॾे वज़ीर सां आलमन जी मुफ्ती मुनीबुर रहमान जी सरबराही में मुलाक़ात थी आहे। बिल्कुलु नाज़रीन, मुलाक़ात दौरान ट्रस्ट एक्ट ते आलमन पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त ट्रस्ट एक्ट बुनियादी तौर ते वफ़ाक़ी क़ानून आहे। सूबा वफ़ाक़ी क़ानून ते अमल करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी क़ानून हुजण बावजूदि असां एक्ट जो जाइज़ो वठंदासीं। वॾे वज़ीर जो चवणु हो त जाइज़ो वठी आलमन जा ख़दशा ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं। नासिर हुसैन शाह जी सरबराही में कमेटी जुड़ी आहे। कमेटी में सईद गनी ऐं मुर्तज़ा वाब बि हूंदा। अहम ख़बर ते पहुचायूं पिया। वॾे वज़ीर सां आलमन जे मुफ्ती मुनीब रहमान जी सरबराही में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ट्रस्ट एक्ट ते आलमन पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी, छा तफ़सील आहिनि? गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। गाज़ी, आवाज़ अचे पियो? नाज़रीन, गाज़ी सां फ़नी ख़राबी सबबि राब्तो न पियो थी सघे। अव्हां खे ॿुधायूं पिया वॾे वज़ीर सां आलमन जे मुफ्ती मुनीब रहमान जी सरबराही में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ट्रस्ट एक्ट ते आलमन पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ट्रस्ट एक्ट बुनियादी तौर ते वफ़ाक़ी क़ानून आहे। सूबा वफ़ाक़ी क़ानून ते अमल करे रहिया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर सां राब्तो कयो आहे कराची में गाज़ी झंडीर सां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, सिंध वॾे वज़ीर से मुराद अली शाह सां आलमन जे हिकु वफ़द मुफ्ती मुनीब रहमान जी सरबराही हेठि मुलाक़ात कई आहे। हिन मुलाक़ात में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सलाहकार मुर्तज़ा वहाब समेत चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ शाह, आईजी सिंध मुश्ताक महर ऐं एडिशनल चीफ सेक्रेटरी उस्मान जाचड़ ऐं ॿिया लाॻापियल अमलदार शरीक हुआ। जोकी आलमन जे वफ़द में मौलाना रिहान अमजद, मौलाना शबीर नूरानी, सैयद मुज़फ़र शाह, मुफ्ती वज़ीर जान, मुफ्ती रफ़ी रहमान ऐं मुफ्ती उज़ैर जान समेत मुख़्तलिफ़ आलिम दीन शामिल हुआ। अॼोको हीउ जेको वफ़द वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मिलणु आयो हो मुफ्ती मुनीब रहमान जी सरबराही हेठि, उन वफ़द सिंध सरकार खे ॿुधायो आहे त जेको ट्रस्ट एक्ट आहे उन ते आलमन खे ख़दशा आहिनि। मुफ्ती मुनीब जो चवणु हुयो त ट्रस्ट एक्ट असल में वफ़ाक़ी क़ानून आहे जंहिं ते हाणे सिंध सरकार क़ानून साज़ी करणु वञे पई ऐं उन में आलमन खे एतिराज़ आहिनि। हिन हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आयल वफ़द खे ख़ातिरी कराई आहे त जेके आलमन जा ख़दशा आहिनि उन्हनि खे ट्रस्ट एक्ट में तरमीम जे दौरान ॾिठो वेंदो ऐं एड्रेस कयो वेंदो। वफ़ाक़ी क़ानून खे बि सिंध असेंबली जे ऐवान खे इहो अख़्तियार आहे त हू उन ते नज़रसानी करे सघे थो ऐं उन ते महज करे सघे थो। अॼु हीउ जेको आलमन जो वफ़द हुयो उहो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात करणु आयो हो ट्रस्ट एक्ट में तरमीम जे हवाले सां ऐं पंहिंजे ख़दशनि जो इज़हार करणु आयो हो। जी ठीकु आहे गाज़ी झंडेर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।